ख़ैरपुर मसंद कॉलेज एजुकेशन डिपार्टमेंट तरफ़ां 19 ग्रेड जे प्रमोशन जे आड़ में सॼी सिंध मां ख़ासि तौर ते ख़ैरपुर ज़िले जे कॉलेजनि जे उस्तादनि खे इंतकाम जो निशानो बणाइण वारे अमल ख़िलाफ़ सप्ला जे सॾ ते सभिनी कॉलेजनि में प्रोफेसरनि बांह ते कारियूं पटियूं ॿधी एहतजाज कयो, जॾहिं त सप्ला जे प्रोफेसरनि अल्ताफ़ खोड़ो, प्रोफेसर लाल बख्श सोहो ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब जे अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त हिकु साज़िश तहत प्रोफेसरनि जूं 19 ग्रेड जी आड़ में ॾूरां इलाइक़नि ना बदिलियूं कयूं वियूं आहिनि, जंहिंजो सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। उन्हनि वज़ीर आला सिंध, चीफ सेक्रेटरी, वज़ीर आज़म ऐं ॿियनि खां मुतालबो कयो त उस्तादनि जूं बदिलियूं रोकराए तालीम दोस्ती जो सबूत ॾिनो वञे। एहतजाज जेको SPLA ज़िले खैरपुर जे तरफ़ां आहे, काल 18 खां 19 ग्रेड में प्रमोशन थिया आहिनि। उन में जेके पोस्टिंग कयूं वयूं आहिनि, ख़ुसूसी तौर ते पीर जो ॻोठ कॉलेज मां 5 पोस्टूं उते 19 ग्रेड जूं ख़ाली हुजण जे बावजूदि उतां 3 प्रोफेसर उन्हनि खे बदिली करे ॿिनि खे साले पट रखियो वियो आहे ऐं हिकिड़े खे ओॿावड़ो रखियो वियो आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त उते फिज़िक्स जो अकेलो माण्हू आहे, अकेलो प्रोफेसर आहे। 2500 जी दाख़िला आहे, उते इंटरमीडिएट बि आहे, BSc बि आहे। इरशाद अली सोलंगी साहब उन अकेले फिज़िक्स जे टीचर खे बि बदिली करे उनखे साले पट रखियो वियो आहे। इहा कहिड़ी तालीम दोस्ती आहे, कहिड़े तरीक़े सां हाणे इहो इदारो हलंदो जो फिज़िक्स जहिड़ो अहम सब्जेक्ट उतां हलियो वञे। ॿिया सब्जेक्ट बि साइंस जा आहिनि, हिकिड़ो बाटनी जो प्रोफेसर आहे, हिकिड़ो केमिस्ट्री जो प्रोफेसर आहे। उहे अहम सब्जेक्ट जा प्रोफेसर आहिनि, उन्हनि खे बदिली कयो वियो आहे। ऐं हीअ जेके बदिलियूं आहिनि, इहे ॼाणी वाणी बदिलियूं कयूं वयूं आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।